अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण। मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु अॼु जंहिं टॉपिक ते मां ॻाल्हाईंदुसि उहो आहे त यूट्यूब जे कंहिं बि वीडियो खे बिना कंहिं सॉफ्टवेयर जे तव्हां कीअं डाउनलोड करे सघो था, उहो बि एंड्रॉइड मोबाइल में। ऐं इहो जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इंशाअल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। त वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त हीउ मुंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो, इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ तमामु आसान तरीक़ो आहे। सब्सक्राइब जे रेड बटन ते क्लिक कंदव, क्लिक करण खां पोइ बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी नोटिफिकेशन अचण वारे हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि पहिरीं पहुचंदी ऐं तव्हां आराम इन खे पहिरीं ॾिसी सघो था ऐं इन सां मुस्तफ़ीद थी सघो था। ईअं करणु बि खपे, छो त आउं हर डेली का न का नई शइ तव्हांजे लाइ अपलोड कंदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर कयो ऐं कमेंट्स में मूंखे ॿुधायो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। ऐं हीअं करण सां यकीनन तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। हलूं था त उन जे लाइ असीं क्रोम ब्राउज़र खे ओपन कंदासीं। हीउ क्रोम ब्राउज़र आहे, या यूट्यूब खे खोले वठो। यूट्यूब खे खोलण खां पोइ थोरो वेट कयो, मुंहिंजो नेट स्लो आहे ऐं हुन जे लाइ माज़रत पाए। हीउ ॾिसो यूट्यूब खुली वियो आहे। यूट्यूब खुलण खां पोइ तव्हां कंहिं बि वीडियो खे जंहिं बि वीडियो खे डाउनलोड करणु चाहियो था उनखे क्लिक कयो। मां हिन वीडियो खे क्लिक थो कयां, थोरी देरि वेट कंदासीं। जीअं ई वीडियो खुले थो जनाब, हीअ वीडियो खुली वियो आहे। वीडियो प्ले थियण खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन जी जेका लिंक बार आहे या जेके इन जी लिंक बार आहे, इन खे क्लिक कंदासीं। इन खे क्लिक करण खां पोइ यूट्यूब खां पहिरीं जिते यूट्यूब लिखियलु आहे यूट्यूब खां पहिरीं तव्हांखे 2 वर्ड्स लिखणा पवंदा, SS। ही SS लिखण खां पोइ तव्हां इन खे एंटर कंदव। एंटर करण सां तव्हां थोरी देरि में ॾिसंदव त हिकिड़ी वेबसाइट खुलंदी savefrom.net। इन में इन वीडियोज़ जूं लिंक जेके बि डाउनलोड लिंक आहिनि उहे अची वेंदियूं ऐं हर फॉर्मेट में अची वेंदियूं। थोरी देरि वेट कयो। ही ॾिसो हिन वीडियो जूं लिंक्स अची वियूं आहिनि। हाणे हिन में फॉर्मेट बि तव्हांखे ॿुधाए पियो तव्हां कंहिं फॉर्मेट में, MP4 में, WebM में, 3G में, 3GP में, हिन जे पिक्सल बि ॿुधाए पियो। जंहिंमें तव्हां डाउनलोड करणु चाहियो उन खे सिलेक्ट कयो। मां 360 खे MP4 खे सिलेक्ट कयां थो ऐं डाउनलोड जे बटन खे क्लिक कयां थो। हाणे तव्हां ॾिसंदव त हीअ डाउनलोड स्टार्ट थी वई आहे। तमामु आसान वे आहे, हीअ ॾिसी सघो था। छोटी सी ज़िंदगी, ही डाउनलोडिंग शुरू थी वई आहे। ऐं ईअं तव्हां बिना कंहिं सॉफ्टवेयर जे यूट्यूब जे कंहिं बि वीडियो खे डाउनलोड करे सघो था। जनाब, इहो हो अॼोको मुंहिंजो टॉपिक ऐं मुंहिंजो वीडियो। तमामु आसान वे हो जंहिंसां तव्हां यूट्यूब जे कंहिं बि वीडियो खे आराम सां डाउनलोड करे सघो था बिना कंहिं सॉफ्टवेयर जे ऐं एंड्रॉइड मोबाइल में। हाणे साईं मुंहिंजी आख़िर में उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल सम्झो सम्झाए को सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड बटन ते क्लिक कयो। रेड बटन ते क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक करियो। ईअं करण सां मुंहिंजे हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि ईंदी ऐं तव्हां पहिरीं ॾिसी सघंदव। ईअं करणु खपे, छाकाणि जो आउं हर रोज़ु का न का नई वीडियोज़ तव्हांजे लाइ अपलोड कंदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। हाणे इन सां गॾु आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी बि रिक्वेस्ट करियां त मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर, लाइक ऐं कमेंट्स में मूंखे ज़रूरु लिखो। ऐं जेकॾहिं को सुवाल तव्हां मूंखां पुछणु चाहियो था त उहो बि मूंखे लिखी सघो था। उन जो इंशाअल्लाह जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़।